वजीर खे अची ॾे जुमी ॾींदुसि, मौलवी खे ॾे जुमी ॾींदुसि, अमीर कामोरे खे ॾे जुमी थो ॾे। छो? लटो त 5 रुपए जो आहे पर क़ुरान जे वेझो आयो आहे त दुनिया जे पटन खां मान मथे थो थी वञेसि। जे कपिड़ो क़ुरान जे वेझो थो अचे त दुनिया जे पटन खां मान मथे थो थी वञेसि। जे माण्हू क़ुरान जे वेझो ईंदो त उनजी केॾी न रब ऐं रसूल वटि इज़त थींदी। जो क़ुरान माना हितो आहे त कढ लॻण वारा बि माना हितां, हे महाजन कढ लॻे क़ुरान जे त माना हितो बणिजे, हे जोखियो साहब लॻे त माना हितो बणिजे, हे कीरियो साहब क़ुरान जे कढ लॻे त माना हितो बणिजे, हे बिड़ोई साहब क़ुरान जे कढ लॻे त माना हितो बणिजे। इहे ज़ातियूं पाड़ा सुञाणप जे लाइ आहिनि। मां वटि वधि में वधि इज़त उन्हीअ जी आहे जेको मुत्तक़ी ऐं परहेज़गार। या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुअबन व क़बाइल लितआरफू इन्न अकरमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। केॾो मज़ो आहे क़ुरान में। पूरी दुनिया जा इंसान हो, मां तव्हांखे जोड़ा जोड़ा करे पैदा थियो। ईअं आहे कि न? मुज़क्कर बि बणाई, मुअनस बि, मर्द बि, औरतूं बि। इहा कंहिंजी ताक़त? अल्लाह जी ताक़त। इहे ज़ातियूं पाड़ा तव्हांजा सुञाणप जे लाइ रखियमि। मां वटि इज़त उन्हीअ जी आहे जेको परहेज़गार आहे, मुत्तक़ी आहे। हे मुत्तक़ी भला कहिड़ा आहिनि? ईअं त हर को थो चए मां मुत्तक़ी, मोमिन बि चए त हर को मां मुत्तक़ी। मोमिननि जी निशानी बि ज़ाहिर कई, इन्नमल मोमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। ये थी मोमिननि जूं निशानियूं। रब जो नालो ॿुधंदो दिलि ॾकी पवंदसि, सम्झजान। ॿिए नंबर में क़ुरान जूं आयतूं तिलावत कयूं वञूं त ईमान वधी पवंदुसि। टे नंबर में मोमिन जी तवक्कल कयो अल्लाह जे ज़ात जे मथां हूंदी आहे। भला से मुत्तकी कहिड़ा आहिनि? के हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। फरमाए थो मुत्तकी उहे आहिनि जेके अण ॾिठे मां अल्लाह ते ईमान आणनि। ॾिठो आहे रब? नथा ॻाल्हायो, गूंगा हुजा, चओ न रब ॾिठो आहे। मिठड़े मोहम्मद जो जेकॾहिं निंड में कंहिंखे अल्लाह दीदार करायो हुजे त चओ असांजो ईमान आहे, फ़र्क़ु आहे, हुनखे नबीअ जी ज़ियारत थी वेंदी। बाक़ी अल्लाह न ॾिठो आहे। अल्लाह जे ज़ात सां मिलण वारो हो ऐं ज़ियारत करण वारो हो त चओ आमिना जो लाल हो, जंहिंखे मेराज वारी राति मथे घुराए पियूं त पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारींसि, पर रूबरू चओ पंहिंजो दीदार बि कराईंसि। हिते ॿिए जी भेणी आहे, इहो उहो नबी आहे जो जेको असांखे पुखे में मिलियो आहे। ॾाढा सभु चओ सुभान अल्लाह। मां सीरत ते बि ॻाल्हाईंदुमि, पर अचो तग में मालिक जी सुञाण करायां अल्लाह जी, जंहिंखां काॾे भॼी नथा सघो, लिकी नथा सघो। ॿुधी छॾ, जाॾे वञी भॼ, मुंहिंजे आॾो हाज़िरी भरणी पवंदई। हॾा बि तोड़े क़बर में ॻरी वेंदई, नए सिर वरी नओं करे उथारींदो मां। मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। केतिरा लफ़्ज़ थी क़ुरान जा, हिन सां टकर न खा, हिन में रुली वेंदे।
हे जीअं चयो जीव जीव करे जीअ में जायूं ॾींदो अचेसि अर्श वारो सॾु करे चवंदई इर्जी इला रब्बिक मोट त मुंहिंजे तरफ़ क़ुरान वारा उते तूं मुंहिंजे क़ुरान जा हुकुम मञा अॼु ओरिया त मां तोखे राज़ी करे अर्श वारो रब तो राज़ी करे हिन बाने खे हेॾे तक त मां ॾे हे जेको गंदे कतरे मां बणियो इनखे रब चए त ओरिया त जेकी घुर्त मां ॾियां छा थो सम्झे अहिड़ियूं ॻाल्हियूं असांखे नथियूं वणनि हे कलमे वारो भाउ हेॾे भॻो थो वञे रड़ियूं करे मुआ मुकामन में उथदा कालू या वैलना मन बासना मिन मरकदना हाज़ा मा वादर रहमान कयो वई हो आराम वारन जाइन तो कयो तारी थोड़े तक मारे नांग पिया डंगी न कमर में विछूं पिया डंगी न मलाक मथो गुर्द पिया ठोकी न तभी चवंदा उते भला से ये अञा दर्दनाक ॾियारो आहे अल्लाह काॾे वञे न भॼण जी वाह न लिकण जी वाह या थे बाबो बेज़ार अम्मा बेज़ार कुरान फरमाए तो यौम यफिरुल मरउ मिन अखी वध में वध अल्लाह कुरान में पहिरियों सॼण जो भाउ खे सॼियो आहे साईं कंहिंखे ॻाल्हाए चुन था भले काथे ओलाए भाउ खे न भाउ भाउ खां बेज़ार हिते ई भाउ तो बड़े भाउ भाउ ते हिनखे 50 जरे बिछो ज़मीन हिनखे 100 एकड़ छो मुंहिंजा बच्चा बुख ते हाणे रात वाह कुहारी निंड में विझे ई न ईअं थो भरे भाउ छा थो थी उन्हीअ खां नथो घुरे जेको जीत न केवलनि खे थो ॾे तोखे बि ॾींदो चए थो तोखे पोइ पैदा कयूं अॻ में मां तुंहिंजे लाइ उहे शयूं पैदा कयूं जेके तोखे कम पे आयूं हवा पैदा कयूं सिज पैदा कयूं चंड पैदा कयूं रात पैदा कयूं ॾींहं पैदा कयूं बाग पैदा कयूं मेवा पैदा कयूं दरिया वहायम मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान कुरान ॿुधायो न वेठा हो हिन महिल ते इंतज़ार में मुंहिंजो थक बि लही वियो सफ़र जो तव्हांजे ॾिसण तां ॾाढा चओ सुभान अल्लाह मां जो हिन महिल ते मुजाहिद हिन जे इंतज़ार में वेठा आहिनि हिकु मौलवीअ जो वाइज़ ॿुधऊं ॿिए जो ॿुधऊं चवनि पिया त हाणे जुती छॾे भॼऊं छॾे भॼऊं न आयो मौलवी पर वेठा हो हिन जे सदको मन अॼो की राति रब मंज़ूर करे निंड में आमिना जे लाल जो दीदार कराए छॾियो न जो अहिड़ो ई अल्लाह करीम आहे मां दरिया वहाया तोखे पोइ पैदा कयूं मता हे ॾुखियो न थिए छा छो थी छो मांखे वसारियो थी अमर जे पेट में पही उते बि मां पियो पुॼाए उते कहिड़ा पे व्याज खाधई उते कहिड़ा पे झेड़ा कई इहो मां रब हुस जो नारे जे ज़रिए मां जे पेटों रिज़्क़ पियो खाराया आहे वरी ॿाहिरि निकितो आहे हे नारो कटिजी वियो हे दरवाज़ो खोलियो मां हलवा नथो खाई सघे ज़रदा पुलाव नथो खाई सघे गोश्त नथो खाई सघे पर मां अल्लाह एॾो करीम आहियां एॾो मुंहिंजो इल्मु आहे एॾो मां हकीम आहियां जो तुझे अम्मा जे सीने में मशीन लाए छॾियमि चुस्क तूं ॾेई चप चोर त मिठो खीर पीआरे बिना भाउ जे ढव मां कराए छॾियां अंधो थियो आहे भाउ खे तो तुंहिं वेठो 5 रुपए कर मां खां नथो घुरे मां वटनि खज़ाना कंहिं वटनि साईं हा दौलत जा खज़ाना सोन जा खज़ाना चांदीअ जा खज़ाना हीरन लालन जवाहरन मोतियुनि जा खज़ाना कुल्ला
अकूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह। हुज़ूर जेरी हस्ती खुंदो अर्श वारो चौराए त ऐलान करण वारो तू रहमतुल्लाह अलमीन हुजो, हुक्म करण वारो महकमुल हाकिम तू ऐलान करे चवेन ओ हिक ॿिए खे कोहण वारो तमाले रिज़्क़ जे करे बच्चा मारण वारो छा छो अथव? वक़अय्यिम मिन दाबतिन ला तहमिलु रिज़्क़हा। सुभान अल्लाह ढरी कदो मां बि ब्रेक थो हणां ॾाढा चओ सुभान अल्लाह अखियूं त पटियो सॼी राति जीअं रब इबादत में लिखाए छॾियो। वक़अय्यिम मिन दाबतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यर्ज़ुक़ुहा व इय्याकुम व हुवस समीउल अलीम। फरमा तो केतरा जंग जा जानवर जेके साण रोज़ी नथा खण जॾहिं बेसमरन खे मां थो ॾियां त तव्हांखे बि रिज़्क़ मां ॾींदुसि। बच्चा था माण्हू कंदा वतन अख़बारुनि में नथो अचे फलाणे वञी कुठा बच्चा फलाणे वञी वाह में खिलिया फलाणे वञी कातियूं हुयूं बच्चनि खे त मां काथों पालियां। जॾहिं तूं पाण नथो पाले सघे बच्चा तूं काथों पालींदे के तो रिज़्क़ जा खज़ाना मां वटनि। वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाह रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। चाचे के विया वे मुंहिंजा अब्बा वेही ॿुध क़ुर केतिरो बीह सघंदे। हाँ हाँ चङो शो अलाह खे लोहा लिंगन ईंदी ॾाढियां चओ सुभान अल्लाह। जा बि चए थो चुरंदड़ पुरंदड़ चीज़ आहे हे तक मारे चिट्टा लफ़्ज़ क़ुर जा त हुनजी रोज़ी मुंहिंजे ज़िमे आहे के तो हुनजी संभाल बि मुंहिंजे ज़िमे आहे हुनजो रहण जो हंधु बि मुंहिंजे ज़िमे आहे। साईं काथे लिखियल आहे? फरमाए थो कुल्लुन फी किताबिन मुबीन। ओ हिन क़ुर में लिखियो पियो थिए हिन पधरे क़ुर में लिखियो पियो आहे सभु कुझु लिखियो पियो आहे हिन में। हिन खे छॾे असां ऋण में रुलियाऊं। पखी पाले कुत्ता पाले ढोर पाले कीड़ियूं पाले जो असांखे रिज़्क़ बि हो ॾींदो। तूं त ॿाहिरि वेठो आहीं फसल करें दुकान हलाइन धंधा हलाइन होरे तो तक माई मरियमा नंढड़ी आ बंद कमरे में पया उते रब छत चीरे अणमंगा ता थो मेवा खाराए कहीं खाराया। आयो जे ज़करिया अलैहिस्सलाम पुछा तो करे वकाल या मरियम अन्ना लक हाज़ा। सुभान अल्लाह तो चओ हेॾे बि फेरींदे कि न पर चलो तारा मुंहिंजा कर दे। قال يا مريم अन्ना लक हाज़ा। एक काॾों आयो आहे माल मरियम हेॾे केरु आयो खिल न ॿुधजां गौर सां। क्या भी मां वटि हुई हेॾे आयो केरु चई बाबा माते न कावड़ जूं मां कंहिंजे दर ते न वई हाय हिंदी हंजे जाइ ते तूं 8 ॾींहं लाता रात जे टाइम ते मांखे बुख ते निंड न पे आई सिर सजदे में रखी
उन्हीं के सजम जो ही ऐलाना फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूनी वला तकफुरून। सॾु कंदी हुयमि ख़बर ई न पई, छत चीरजी वई, अण मुंदाइता मेवा, हे ॾिस त मेवो हिन जी आहे मुंद चइनि न, भला हे मेवो आहे हिन जी मुंद चइनि न, चइबो माते छो तो कावड़जे जे मां कंहिंजे दर ते वञा, हा त मुंद वारा मेवा हुजनि, हा हे अण मुंदाइता मेवा ओ पंज कमरे में छत चीरे मागे खाराइण वारो अल्लाह थी। क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। मर्द ख़बर पोइ यादि छो तो पाण खे बाहि में साड़ाई, अञा तुंहिंजो रहो न थियो आहे हेॾे नेमतुनि में, किरोड़नि जी नेमत अख वारी ॾिनी मां अंधो कयां हा त पोइ लख कहिड़े कम जा आई। जंहिंखां भञी लूलो लंगड़ो मंडड़ो करे छॾिया हा त पोइ कहिड़े कम जा आई लख। अंधो न कयो माए, बोड़ो न कयो माए, गूंगो न कयो माए, मंडो न कयो माए, हथ न माए, पेर न माए, ज़बान मिठन बोलण वारी ॾिनी माए। अलम नजअल लहू ऐनैन वलिसान वशफतैन वहदैनाहु नजदैन। नज़र तक कर, ये थोड़ा तो मुंहिंजा ॾिस अणगुरियूं महिरबानी अहिड़ियूं अखियूं ॾिनई, सॼो जहान थो ॾिसे तन दॿाड़े। अॼु हिन जो दीदार कर, उते सॾु करे रब चवंदो अॼु त मां पंहिंजो दीदार करायां। शुक्र नथो करे? दुनिया जी हयाती में अखियुनि हूंदे क़ुरान शरीफ़ अंधो थी वए, जिन कुरान विसारियो ये कबर में उथंदा अंधा थी। काल रब्बि लिमा हशरतनी आमा, कुरान वक़द कुन्तु बसीरा। ये तक तुम्हारे ये अखियूं माटी छा थी वियो मुंहिंजे अखियुनि खे? आहे तो कुछ कोन थी त नथी पए। रब चवंदो क़ुरान जे सदको अखियूं ॾिनियूं मां दुनिया में, न त ई क़दुरु हिन जो हिनखे न सुञाती, मूंखे न सुञाती, मुंहिंजे मोहम्मद करीम खे न सुञाती। हाणे उथंदो थी त ख़बर पवे आहे त चओ सभु कुझु आहे। क़ुरान हलियो जो का शइ न रही मुक़ामनि में उथंदा तक माॾे रड़ियूं निकिरी वेंदियूं। हे छा थी वियो? अर्श वारो चवंदो हाज़ा मा वअदर रहमान। सुभान अल्लाह। इन ते जा वेठा घणा अल्लाह जे फज़ल ऐं करम सां हिते घणा दोस्त पटकन वारा वेठा आहिनि। ये पटको जो मुंहिंजे नबीअ जी सुन्नत आहे न, कमाए आ उहे 30,000 जी टोपी पाए, हीरन ते लोहो खारो मथे में विधो थी, छा मिलंदो नियमो? हे 60 रुपए जो पटको आहे जो हे मुंहिंजे नबीअ जी सुन्नत आहे। हा हे ॿधी करे निमाज़ पढ़े, अलाए केतिरनि फर्ज़नि जो सवाब वधीक मिली वञे। हे नथो वणे पटको माण्हुनि खे, नबीअ जी ग़ुलामी नथी वणे, ॾाढ़ी नथी वणे, निमाज़ नथी वणे। अॼु भाउ खां बेज़ार बीठो आहे, नथो वणे अधे जो ॻाल्हाइण। अम्मा कुराड़िया नथो चरिया, बाबो पोढ़वा छॾेसि मथो फिरी वियो अथसि। केतिरा पुट पीउनि जे लाइ दुआऊं था घुरनि त रब कॾहिं थो लेटाएसि। बनीअ ते बि कब्ज़ो कयूं वेठो आहे, दुकान ते बि कब्ज़ो कयूं वेठो आहे, गीता पाण भरियूं वेठो आहे। मरे त जिन छुटे न, हया नथो अचे, बाबे जे लाइ थो चए। इन कुलनि ते खणी बाज़ारियूं घुमाए
इन्हें मजूरियों कयूं तगारियों खयूं मां कंद दो तई खीर पियारे वकज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana। केॾो मज़ो आहे क़ुरान। हाणे तक माॾे हर शइ हिन ॾसी आहे। मौलाना साईं कंहिं ॾसी आहे? क़ुरान। मौलाना कंहिं ॾसी आहे? हो हिन पहिरियों क़ुरान ॿुधाईंदो आयो जो आमना जो लाल वरी होको ॾींदो आयो। न त अहिड़ियूं ॻाल्हियूं केरु असांखे सम्झाए हा। उहो नबी मिलियो जो अम्मा खे बच्चो प्यारो नाहे, मुर्शिद खे मुरीद प्यारो नाहे, उस्ताद खे शागिर्द प्यारो नाहे, भाउ खे भाउ एतिरो प्यारो नाहे, पीउ खे पुट प्यारो नाहे जो जेॾो मुंहिंजे हुज़ूर खे उमत प्यारी आहे। हरीस नबी मिलियो। अखियूं पटियो। ॾाढो दर्दनाक ॾींहुं थियो क़यामत जो। कीअं कंदो? हर को बेज़ार हरियूं करे चवंदा त कयूं वई लुकियो आराम वारियूं ॼाण तऊं कयूं थारियो। मथों वर्दी मिलंदी हाज़ा मा वादर रहमान। हे मां रब रहमान जो वाइदो आहे। न मञण वारा ॾिस मां अल्लाह जी क़यामत त पतो पवई। समूरा चयो रब जा वाइदा सचा आहिनि। जहन्नम बि आहे, चयो जन्नत बि आहे, क़यामत बि आहे, अल्लाह जो दीदार भी थींदो आखिरत में। काथे लिखियल आहे? फमन कान यरजू लिका रब्बी फलियामल अमलन सालिहा। वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा। फरमाए थो जंहिंखे मूंसां मिलण जो शौक़ु आहे ॿ कम करे। हिकु मुंहिंजी इबादत में ॿिए खे भयवार न करे, ॿियो अमल सालिह करे। सॾु करे चवंदोमांसि ओरिया त मां पंहिंजो दीदार करायां त ॾुख ई लही वञनी। मां उहो तुंहिंजो रब आहियां जेको उमिरि पालियो। मां उहो तुंहिंजो रब आहियां जो अम्मा जे पेटों बच्चो करे ॿाहिरि कढियो। मां उहो तुंहिंजो रब आहियां जो जाॾे बि हूंदे होॾे तुंहिंजे मथां मुंहिंजी नज़र हूंदी। अल्लाह जी नज़र न हुजे त घुमी नथा सघूं, वेही नथा सघूं, ॻाल्हाए नथा सघूं। न हुजे अल्लाह जी नज़र। हेॾे तक माॾे इब्राहिम नबीअ खे जेका निमरूद बाहि ॿारी कॾो को बाहि भुगड़ा करे छॾे सा। चए पियो मुंहिंजी नज़र ई चए बाहि खे हया कजाए, वार खे लोॾो न ॾिजांइ, मुंहिंजे ख़लील जे वार खे बि लोॾो न ॾिजांइ। उहो नबी आहे जंहिंसां दोस्ती बि मां पाण रखी आहे। बाबू दुश्मन बणियो बीठो अथसि पर मां रब सॼां। इहा अल्लाह जी ताक़त। ये न हुजे हा मुंहिंजी नज़र त इब्राहिम नबीअ जी तिखी तलवार खुंबी काती तिखी ही कॾो को मुंडी फिटी करे आ कटे इस्माइल जी कटे छॾे हा। और बच्चो मां झलियो मां हया कजाए काती इस्माइल नबीअ जे वार खे इज़ार न ॾिजांइ, हिन खे लोॾो बि न ॾिजांइ जो हिन जे पुश्त मां हलंदे हलंदे अरबी मोहम्मद पैदा कंदुसि जेको सभिनी नबियनि जो सरदार ऐं पगदार हूंदो। अल्लाह जी नज़र न हुजे त तूं घुमी नथो सघे, तूं हली नथो सघे। कारिया ॻोठ वारा माण्हू सुम्ही पिया वञनि, कॾहिं निंड प्यारी कई पर कमाए उहे विया। समूरा चयो जन क़ुरान प्यारो। ॾाढा चयो सुभाण अल्लाह। घणियूं रातियूं निंड्रा कयूं अथसि। हुते बि सुम्हणो आहे क़बर में, जिथे मण मथां उछलायूं हलिया वेंदई। मर्ज़ी पीननि त ईंदई। साल गुज़री विया, हॾा बि ॻरी विया, पर जे क़ुरान जो परवानो आहे, निमाज़ी आहे, नेकोकार आहे, मुंहिंजे नबीअ जे ग़ुलामी में हयाती गुज़ारी अथई। अञा वार सभु दफ़न करे मोटंदा ई न त अॻे ई मां क़बर में रंग लाए छॾींदो वार।
बहरों जे कलर ॾिसींदो तो बस ये कलर ही कलर आहे। हिन जे सदको जो इते भी बाग था बननि क़ुर जे सदको हेड़ी हस्ती माण्हू खे नथी वणे। क़ुर आहे त दुनिया जो जहान आहे। क़ुर हलियो रहंदो कुझु। क़ुर हलियो यो सिज वेढ़ियो वेंदो इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ा नुजूमु क़दरत। सुभान अल्लाह बस अलाए काथे पुगाओ। व इज़ा नुजूमु क़दरत व इज़ा जिबालु सुय्यरत व इज़ा इशारु उद्दिलत व इज़ा वुहूशु हुशरत व इज़ा बिहारु सुज्जरत। कुरान पढ़ो तो मन को रब राज़ी थे तहां असां ते। आयल अज़ाब टरी वञे, फसल में बरकत थी वञे, ॻोठ ते रहमत बरसजी पए, माण्हुनि जूं झोलियूं रहमत सां भरजी वञनि न। सभु कुझु हिन में आहे न। मारा पे मिलियूं बिलाल खे ततर वारीअ ते लेटायो अथऊंसि। पुठीअ में फलूसड़ा लिकरी पिया तभी चवे तो कुल हु अल्लाहु अहद। इहा छा ॻाल्हि जो हिन जो मिठाण हो तो चखियो न आहे क़ुर जो मिठाण। ॼण चखियो सिर कटाए फिटी कया जान वञे पर हिन खे न छॾींदासीं। अहिड़ी हस्ती आहे नथो वणे माण्हुनि खे क़ुर रागनि जे कढ, माण्हू नाचनि गाननि जे कढ, बेहयाई जे कढ उरूज ते वञी पहुती आहे बेहयाई। अहिड़ो क़ुर नथो वणे। दीन यतीम थी चुको आहे। क़ुर पाक ईअं न थिए त उॾामियो हलियो वञे। रत जा ॻोढ़ा काढ़े त रब खे रहम न ईंदी। जेकी करणो थी हाणे कर। हलियो यो क़ुर सिज वेढ़ियो वेंदो, सितारा बेनूर कया वेंदा, जबल हलाया वेंदा। इहे डुकी डुकी पाण में ठका जोड़ींदा जीअं कपण जे कुटण मुंतज़िल करंदी आहे। ओ नवाब शाह जे इलाइक़े में रहण वारो जॾहिं जबल नास थींदा त तुंहिंजो मुंहिंजो क़यामत ॾींहुं कहिड़ो हाल थींदो। यार थो करे अखियूं ॿुठियूं थी अंधो थियो आहे क़ुर खां। जिथे अम्मा भी बेज़ार, अबो भी बेज़ार, ॿाहिरि भी बेज़ार, न भॼण जी वाह न लिकण जी वाह। तख़्त माॾे हर को परे बीठो हूंदी। इन ॾींहं ते बि दर्दनाक दिहाड़े जे अंदर बि जो आमना जो लाल भरझलू थी बीह रहंदो। सुभान अल्लाह अचे वई नथी ॾाढियां त जो भला ॿी देगी भत जी रंधाई उहा त हज़म करे ॾाढियां चओ सुभान अल्लाह। मज़ो ई क़ुर में आहे। दिलि छरे थी न क़ुर सां। ॻाल्हियूं थोरो ई आहिनि। इहो आस्ती आहे जेका पढ़ी थी वञे। जे माण्हू खुटी था वञनि त अर्श वारो रहमत जा मलाक मोकिले जो हिन मजलिस खे सिंगारे छॾींदो। ॾाढो मलाक हलिया आहिनि। तव्हां ॻोठ जो ॻोठ में न अचो क़ुर ॿुधण। झटि देरि थी आहे अदा मोली न आयो खण जुती इहो माते थोरो आहे। ईअं नथो चए त सॼी ज़िंदगी ईअं हली वई ॻाल्हि हिन में। अॼु क़ुर पाक जो प्रोग्राम आहे। अॼु हिन दिलबर जो प्रोग्राम आहे। अॼु हिन रहमत हिदायत नूरानत बरकत वारे क़ुर जो प्रोग्राम आहे। मन अॼो की रात रब मंज़ूर करे माफ़ी ॾेई जन्नत जो फ़ैसिलो करे त पुछा वारो ई कोन्हे। केरु हुन खां पुछा करे जो मर्ज़ीअ जो मालिक आहे। उन दर्दनाक ॾींहं जी नज़र अचो क़ुर जो अचो अचो त बाहि को बचो। हीअ हस्ती हली वई कुझु न रह। अर्ज़ु थो कयां मेल करण आयो आहियां नवाब शाह जे इलाइक़े वारो। जेतिरो थी सघे हिन खे जीअ में ॾियार बस। दीन जे कम जे करे मिट नाराज़ था थियनि त छॾे ॾियो। मिटनि खे ॿाहिरि नाराज़ था थियनि छॾे ॾियो। फिर तक मारे पाड़े ओड़े वारा नाराज़ था थियनि क़ुर जे हुकमनि जे मञण जे करे नेकिन जे कमनि जे करण जे करे त उनखे बि छॾे ॾियो। पर हिन हस्तीअ खे न छॾियो। हस्ती ही आहे दुनिया में। समूरा चइजे जे टेक ते सॼो जहान बीठो आहे। तख़्त माॾे ख़ुदा करतूत त माण्हुनि जा केॾा थी विया आहिनि। छा थी ॻाल्हायूं
गिला तक तमाम जो ईअं थी वियो आहे जो ॼण धंधो थी वियो आहे गिला हे तक माॾे गिला अहिड़ो गुनाह थी जो तौबा सां बि माफ़ न थींदी हा जेसिताईं अॻिलो माफ़ न करे पोइ छा बची हे काथो माफ़ कंदी जंहिंजी गिला खे जेकॾहिं वधाए गिला कनेसि तक माॾे वधाए गिला कनेसि हज़रत हसन बसरी जी हिकिड़े गिला पे कई चापलूस ॿुधायसि चई फलाणो तुंहिंजी गिला थो करे चई गिला पियो करे चई हा चई तरस घर वियो ताम ऊचा ऊचा रंधराए हिनखे डिश ते ढके ॾिनई चई खणी वञी उनखे ॾे त जेको मुंहिंजी गिला पियो करे त वञी खाए त हे जंहिं ॿुधायसि चापलूस उहो दॿे ते अची वरी हिन तोआलड़ो मथे करे ॾिसी चई गिला बि हुन कई खाए बि हो हिकिड़ो मां हज़म कयां हिननि खे खाए बि हो गिला बि हुन कई हिन वञी पुॼायसि फलाणे साईं ॾिनई मां बि ॻाल्हि सची कईमांसि त गिला पियो करे साईं फलाणो तुंहिंजी चई पोइ हे हेतिरा ताम ॾिना अथई चई रख पोइ हिते मोटी आयो चई साईं ॾियो ख़बर सुकल भोरो मानीअ जो न मोकिलींदा हो अॼु अहिड़ा ताम मुका अथव गिल चई पुटु तो पे मई कई मुंहिंजी गिला अलाए केतिरा मुंहिंजा गुनाह रब उहे तुंहिंजे कंध में विधा उहे तुंहिंजूं नेकियूं खणी माखे ॾिनई पोइ तूं हे चांवरनि जी लप ऐं ॿ टे बूटियूं ऐं गोश्त जी ज़री बि तो न लाणी चइसि मां तौबा कई मांखे हिन दफ़े माफ़ी ॾे मां तौबा कई ज़िक्र ॾे त मां तुंहिंजो मुरीद थी रहां वरी मां कंहिंजी गिला ई न उहे नेकियूं बि ॿ पंहिंजूं फुराए थो छॾे गिला करण जे करे छा बची ज़िना त ॾिस अरूज ते भुॻी आहे छा थी ॻाल्हायूं आहे पर्दो आहे हया आहे गैरत बची आहे सिजी असांजो लही वियो मुस्लमान थी कलमे वारो बागड़ियाणनि जे कॾ भीलनि टेठनि जे कॾ छितो थी वियो आहे गैरत काॾे वई अथसि